ज़हर ज़िंदगी बाबा बाबा ओठे रबन वारनि में झेड़ो थी पियो आहे। छेड़ो ऐं केॾी महिल? अमा हींअर ई थियो आहे। ओठे वारा रबन खे घिटी में लटाए भॼी विया। जंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ हो उहो ई थियो। जेकॾहिं उन्हनि खे मां हिक करण में नाकाम वयसि न त पोइ वॾो नुक़सानु थींदो। करे ॾिसो कोशिश, पर मूंखे नथो लॻे। जॾहिं ओठे वारनि खे कमाल खान तो मुंहिंजो नियापो ॾिनो, उनखां पोइ बि उन्हनि झेड़ो कयो। पाण खे ठाहूको सम्झंदो ही, पोइ उन्हनि सां मोहबत ॾींहा न। अलाह थो ॼाणे ओचितो ईअं टई फिरी आया जिन रिछ के कुत्ता ई यशू ॾेई वठंदा न। हाणे हीअं साड़ो करे छॾिया। तोखे भला अंदर कमरे में वेहण कोन थो अचे छा? जॾहिं बि असीं पाण में ॻाल्हायूं था मथां अचो कड़की ईंदे ई असांखे चुंगू ॾियणु शुरू कंदी आहे। पोइ जे मीरा होश बार निकिरे त तूं चवई त ॾोह मीरा जो आहे। मां रईस गफ़ार खान जे करे दरगुज़र कयाई थो। तूं छा थो सम्झे? मां तोखां कमज़ोर थी वियो? सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।